हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु माण्हू हुओ जंहिं सारी उमिरि धन पदारत कठी करण में गुज़ारी, जंहिं लाइ अनेक पाप बि कया आहिनि, सत्संग त कॾहिं कोन कया आहिनि। आख़िर अंतकाल मथां आयसि त मित्र खेसि राम नाम उचारण लाइ चवनि, पर हू चवे त छो था अजायो मुंहिंजो आराम फिटायो ऐं मथे में सूरु विझो। दुनिया जूं ॻाल्हियूं ख़ूब पियो करे, पर राम जो नालो वात मां न कढे। हिकु सियाणो इंसान हुओ, उन सिंधियुसि त हिकु सियाणो माण्हू हुओ सिंधियुसि, जेको भाई हुओ, जेको मरण वारो हुओ, जंहिंजो अंत समय मथे ते हुओ, उन जो ॾोटो हुओ जंहिंजो नालो राम हुओ। सियाणे भाई छा कयो, उन ॾोटे खे अॻियां करे उन जे साम्हूं बीहारियईं, जेको भाई मरण वारो हुओ, ऐं पुछणु लॻो भाई खां त हीउ फलाणो केरु आहे, हिन जो नालो छा आहे। चवणु लॻो त हीउ द्रौपदी जो पुटु आहे। वात मां राम जो नालो न कढियाईं, वात मां राम जो नालो हरगिज़ न कढियाईं। इहो वॾनि पापनि जो फल आहे जो अंतकाल वक़्तु एतिरे ज़ोर करण सां बि ईश्वर जो नालो वात में न निकिरे। हर हिकु कर्म जा टे फल थियनि था, पोइ हू कर्म पुण्य जो हुजे या भले पाप जो। पुण्य कर्म जा टे फल आहिनि। धर्म वधे थो, हिकु चङो कर्म कबो त ॿिए चङे कर्म जो ख़्यालु थींदो ऐं दिलि वधंदी, अंतकरण शुद्ध थींदो। इहे टे फल आहिनि। ऐं वैराग ऐं सत्संग में प्रेम लॻंदो। टे इन ई तरह चङे कर्म जो फल हिन दुनिया जा सुख पदारथ मिलनि था। अॻे इन मुल्क में भितियुनि बदिरां हीरा जवाहर ऐं मणियूं जायुनि में लॻल हूंदियूं हुयूं, जे राति जी रोशनी ॾींदियूं हुयूं। महाभारत ऐं रामायण जे इतिहास ॾेखारीनि था त भारत वर्ष कहिड़ो न सुखी ऐं आबाद हुओ। इहो सभु माण्हुनि जो धर्म जे कर्मनि जे करे हुओ, उन्हनि जो फल हुओ। पाप कर्मनि जो फल बि टिनि क़िस्मनि जा फल ॾिए थो। अधर्म वधंदो ऐं हिक ॿिए पुठियां नऊं पाप कर्म कबा। ॿियो मल, जेको मन हूंदो मलीन थींदो, ठगियनि धोखनि ऐं ॿियनि तरफ़ वधीक पवंदो, ऐं सत्संग में भलनि माण्हुनि जो संग न वणंदो बिल्कुलु बि। टियों आहे दुख दर्द ग़रीबी ऐं बुख वधंदी। कर्मनि जो फल कॾहिं बि नथो वञे ऐं वक़्त ते ज़रूरु मिले थो। पुण्य कर्म कयल हूंदा त अंत वक़्तु परमात्मा तरफ़ विरती लॻंदी, परमात्मा जे तरफ़ ध्यानु लॻंदो, न त दुर्गति थींदी। योगी ऐं भगत लोग अंतकाल समय परमात्मा जो ध्यानु करे आज्ञा चक्र में श्वास स्थित करे, पर उन त्यागनि प्राण त्यागनि था ऐं दिव्य पुरुष खे प्राप्त थियनि था। चओ जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी, जंहिंमें तव्हांखे ख़बर पियो त हर कर्म कयूं, भले चङो हुजे भले बुरो हुजे, उनजो टिनि क़िस्मनि सां टिनि तरह सां पाण खे उन्हनि जो फल मिलंदो आहे। चओ जय सियाराम। अगरि ही कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कयो।